नवंबर जी तारीख़ 28 अचणो आ सियासत जो इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अचणो सियासत जो आ इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम सिंध असां जी आमन आहे सिंध जी आ तारीख़ वॾी सिंध जी आ तारीख़ वॾी सिंध जो पंहिंजो नालो आई हिक सिंध जी आ तारीख़ मिठी हिन सिंध जी आ तारीख़ मिठी सिंध जो पूरी दुनिया अंदर सिंध जो पूरी दुनिया अंदर आहे हिकड़ो अलग मकाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अचणो सियासत जो आ इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम सिंध वलियन जी धरती आ सिंध बुजुर्गन जी धरती आ सिंध बुजुर्गन जी धरती आ इल्म तसव्वुफ रूहानियत सिंध शरीफन जी धरती आ सिंध शरीफन जी धरती आ इंशा अल्लाह क़यामत ताईं इंशा अल्लाह क़यामत ताईं रहंदी सिंध बाबुल इस्लाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अचणो सियासत जो आ इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम कायद मुंहिंजो अचणो आहे माण्हू हर हिकु पुॼणो आहे माण्हू हर हिकु पुॼणो आहे कायद सिंध जे सदके हाज़िर 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 चवणो आहे हाज़िर हाज़िर चवणो आहे कायद मुंहिंजो अचणो आहे माण्हू हर हिकु पुॼणो आहे कायद सिंध जे सदके हाज़िर 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 चवणो आहे कायद सिंध जो हर माण्हू वटि कायद सिंध जो हर माण्हू वटि पहुचाए अचबो पैगाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम साईं अब्दुल समद जी निस्बत आहे जुड़ियल हिन जलसे सां साईं अब्दुल समद जी निस्बत आहे जुड़ियल हिन जलसे सां याद अलामा खालिद जी भी आहे जुड़ियल हिन जलसे सां याद अलामा खालिद जी भी आहे जुड़ियल हिन जलसे सां ॾियण ख़िराज अक़ीदत तिन खे निकिरी ईंदो खोड़ अवाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अचणो सियासत जो आ इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम अल्लामा राशिद खालिद अल्लामा नासिर खालिद अल्लामा नासिर खालिद ईंदो शहीद जो हर हिकु बचड़ो तारिक ऐं ताहिर खालिद तारिक ऐं ताहिर खालिद सोने शहीद जे हर बचड़े खे दी बाजुरत जा इनाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो आ बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अचणो सियासत जो आ इमाम
इंशा अल्लाह शहर सखर में जलसो बाबुल इस्लाम कारी गुलामी मुर्तजा ही शेर लिखो वा मोहब्बत में शेर लिखो वा मोहब्बत में कारी गुलामी मुर्तजा ही शेर लिखो वा मोहब्बत में उल्फत जा अल्फाज कंढे मां पेश कया पियो खिदमत में मां पेश कया पियो खिदमत में प्यारी जमीयत जो मां खादिम प्यारी जमीयत जो मां खादिम ऐं मां सिंधु संदो खुदाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो बाबुल इस्लाम नवंबर जी तारीख़ 28 अरिड़ों सियासत जो इमाम इंशा अल्लाह शहर सखर में जलसो बाबुल इस्लाम।